नवदुर्ज अस्पताल में 11 डॉक्टर ड्यूटी ता डिघे अरसे का गैर हाज़िर आहिनि, जंहिंजी लिस्ट अस्पताल ॿाहिरां दीवार ते लगाई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि अख्तर अबड़ो। जी अख्तर, कहिड़ा तफ़सील जी आहिनि? बिल्कुल। नौदरो जे 100 बेडेड गवर्नमेंट हॉस्पिटल नौदरो में गुज़िरियल केतिरे ई अरसे खां वठी 11 डॉक्टरनि जे ड्यूटियुनि तां गाइब हुजण जो इंकशाफ थियो आहे। इन ॾिस में पीटीए शाह नौदरो पारां गुम थियल डॉक्टरनि जी जेके नालनि जी लिस्ट आहे उहा अस्पताल जे दीवार ते नोटिस बोर्ड तौर लॻाए छॾी आहे। उन डॉक्टरनि में डॉक्टर शहरियार, डॉक्टर काशिफ गाद, डॉक्टर कलीम शेख, डॉक्टर मुज़म्मिल खिची, डॉक्टर फरहान गाद, डॉक्टर शहबाज आरबाणी, डॉक्टर सनी, डॉक्टर बंटी ऐं लेडी डॉक्टर डॉक्टर शशमीता, डॉक्टर पूजा कुमारी, डॉक्टर मरीना शामिल आहे। इन्हनि डॉक्टरनि मुतलिक़ पीटीए शाह नौदरो जे इंचार्ज पारां नोटिस बोर्ड में ॼाणायो वियो आहे त इहे डॉक्टर वॾे अरसे खां वठी ड्यूटियुनि तां गाइब आहिनि ऐं जेका पघार आहे उहा नौदरो हॉस्पिटल जे ई अकाउंट मां खणनि था। डॉक्टरनि जी खोट सबबु जेको आहे त नौदरो हॉस्पिटल में जेको आहे त वॾनि मुश्किलातुनि खे ईंदड़ मरीज़नि सां मुंहुं ॾिसणो पवे थो। मरीज़ जेके अस्पताल अंदरि अचनि था उन्हनि जे डॉक्टरनि जे कमरनि खे ताला लॻो हुजण जे करे उहे वापसि असाई थोरे ख़ानगी डॉक्टरनि वटि वञनि था, जंहिं करे उनजो नुक़सानु थी रहियो आहे। ॿुधायो पियो वञे त DSO लाड़काणो खे पिणु जेको आहे त अहिड़ी जेको आहे त नौदरो हॉस्पिटल जे इंतिज़ामिया पारां आगाही ॾिनी वई आहे। पर ॿुधायो इहो बि ज़रियनि जो चवणु आहे त उहे डॉक्टर सिहत खाते लाड़काणे जे आशीर्वाद सां ई ड्यूटियुनि तां गुम आहिनि, जंहिं करे नौदरो जे शहरनि जेको आहे त उन्हनि खे दुश्वारियुनि सां इलाज जे हवाले सां मुंहुं ॾिसणो पियो आहे। जॾहिं त डॉक्टरनि जी खोट सबबु नौदरो हॉस्पिटल अंदरि जेको आहे त जेके इलाज वारा जेके मामला आहिनि उहे बि सख़्तु मुंझारी तकलीफ़ में माण्हुनि खे ॾिसण पिया रहिया। जी अख्तर, महिरबानी मुंहिंजी।